नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा समी सघियूं लिंक रोड जो कमु रोलड़े जो शिकार। ठेकेदार लखे रुपयनि जी करप्शन करे कमु अध में छॾे भॼी वियो। हिंगोरजा ऐं आसपास जे ॻोठनि जो आवाम सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियणु लॻो। तफ़सील मूजिबि हिंगोरजा जे समी सघियूं लिंक रोड जो तामीराती कमु तेज़ी सां हलंदड़ हो, जेको गुज़िरियल 15 ॾींहनि खां ठेकेदार ग़ुलाम हुसैन मला रोड ते रोड़ो उछलाए समी सघियूं लिंक रोड जो कमु रोलड़े जो शिकार करे लखें रुपयनि जी करप्शन करे कमु अध में बंदि करे भॼी वियो। रोड जो कमु बंदि थियण ऐं पथरनि जो रोड़ो रोड ते हुजण सबबि हिंगोरजा शहर ऐं आसपास जे ॻोठनि जो अवाम सख़्तु परेशानी में मुब्तला थी वियो। उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि चयो त ठेकेदार कमु अध में छॾे अवाम लाइ ॿीणो आज़ार करे छॾियो। रोड ते पियल पथरनि सबबि गाॾियुनि जा टायर रोज़ बस्ट थियण लॻा आहिनि। को मरीज़ अस्पताल खणी वञूं था त एमरजेंसी में अस्पताल नथा पहुची सघूं। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि हुकूमत सिंध वज़ीर आला मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त हिन करप्ट ठेकेदार ग़ुलाम हुसैन मला ख़िलाफ़ जल्द कानूनी कार्रवाई करे सज़ा ॾेई रोड जो तामीराती कमु जल्द शुरू कराए आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।